Welcome to Time News Studios. You are watching HBN Bulletin. परवेज़ खड़क ऐं असद कैसर खे क्लीन चिट ॾियण खां पोइ वीडियो स्कैनल जी जांच शुरू। विज़ारती कमेटी जो पहिरियों इजलास सुभाणे तलब। MPS पारां वोट विकिरो करण लाइ पैसा वठण बाबति वीडियोज़ ऐं ॿिनि शाहिदनि जो जाइज़ो वरितो वेंदो। कमेटी पारां जांच में इंटेलिजेंस ब्यूरो ऐं एंटी करप्शन खां बि मदद वठण ते गौर। फवाद चौधरी अॻु चई चुको आहे त परवेज़ खड़क ते पैसा विरहाइण वारनि इल्ज़ामनि जी का हैसियत नाहे। क़ौमी असम्बली जे स्पीकर असद कैसर ख़िलाफ़ जांच न थींदी। कमेटी रुगो इन ॻाल्हि जी जांच कंदी त पैसनि जी ॾेती लेती जो कंहिंखे फ़ाइदो थियो। सेनेट चूंडूं वेझो ईंदे ई घोटकी जी सियासत ड्रामाई अंदाज़ में तब्दील थियण जो इम्कान। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नाराज़ MPA मोहम्मद बख्श महर खे परचाइण लाइ सरदारगढ़ पहुतल। ज़रियनि जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी सरदारगढ़ में मोहम्मद बख्श महर सां मुलाक़ात करे संदसि ख़दशा ख़त्म कंदो। सेनेट चूंडनि में घोटकी ज़िले जे किरदार ते बि ॻाल्हियूं थींदियूं। PP तरफ़ां जाम महताब ॾहर खे सेनेट चूंडनि में उम्मीदवार नामज़द करण बाद GTA MPA शहरियार शहर जी PP में शमूलियत लाइ राह हमवार थियण जा इम्कान। शहरियार शहर जी शमूलियत बाद उबावड़ो में नंढी चूंड दौरान PP तरफ़ां खेसि टिकट ॾियण जो फ़ैसिलो। शहरियार शहर खां पोइ GTA MPA अलीगढ़ महर तरफ़ां बि PP में शामिल थियण लाइ कोशिशूं तेज़ करण जा चुबोल। सियालकोट में चूंड मुहिम हलाइण दौरान गिरफ़्तार कयल नवाज़ लीग अॻवान अताउल्ला तारड़ खे पुलिस आज़ाद करे छॾियो। अता तारड़ चयो आहे त DSP ऐं SHO सिटी वज़ीराबाद में खेसि गिरफ़्तार कयो। हथियार जो लाइसेंस चेक करण बहाने मुलाज़िमनि खे मारकुट कई वई। मरियम नवाज़ चयो आहे त अता तारड़ जी गिरफ़्तारी ऐं आज़ादी मां हुकूमती ख़ौफ़ वासे आहे। हुकूमत जेको वणे करे, पर हाणे हुकूमत बची नथी सघे। अता तारड़ खे गिरफ़्तार न कयो वियो हो। हू पाण ज़बरदस्ती पुलिस जी मोबाइल में वेठो ऐं पोइ वीडियो ठाहिराई। पंजाब जे वॾे वज़ीर जी सलाहकार फिरदौस आशिक़ अवान गिरफ़्तारी खां प्लान किल ड्रामो करार ॾींदे चयो आहे त ड्रामेबाज़ी ऐं गोड़ करण नून लीग जी आदत आहे। अता तारड़ सेनेट चूंडनि में कामयाबी लाइ हथ पेर हणी रहियो आहे। लेटर आयो आहे सीनियर मेंबर जी ऑफिस मां, मेंबर LU जी ऑफिस मां। उहो लेटर असां फॉरवर्ड कयो आहे सिर्फ़ु मुख़्तियार करके त बाबा तव्हां असांखे ॿुधायो त अवेलेबिलिटी छा आहे। नॉट ओनली मूंखे लिखियो आहे, सॼी सिंध में सर्कुलेट कयो आहे। लेडीज़ एसोसिएशन वारनि सिर्फ़ु सजावल खे फोकस न कयो आहे। ठीकु आहे, वो सॼी सिंध जनरल डिपार्टमेंट जी त पूरे सूबे जो आहे, त उन पूरे सूबे जे डिप्टी कमिश्नर खे लेटर लिखियो आहे। सर्वे जी का बि डायरेक्शन कोन्हे, सिर्फ़ु अवेलेबिलिटी असां आइडेंटिफाई कई आहे। असां इस्लामाबाद मां मिनिस्ट्री ऑफ आज़ाद जम्मू एंड कश्मीर जे तरफ़ां को रिप्रेजेंटेटिव आया आहिनि उते सिंध गवर्नमेंट खे न, पर सॼे पाकिस्तान जा जेके सूबा आहिनि उनजे चीफ सेक्रेटरीज़ खे, उनजे सीनियर मेंबर्स खे डायरेक्शन मिली आहे। उहे असां आइडेंटिफाई करे मोकिले छॾी आहे मथे। मुख़्तियार कारनि रिपोर्टूं बि असांखे सबमिट करे छॾियूं। त मुख़्तियार कार स्टेट असांखे ॾिनी आहे रिपोर्ट्स सिर्फ़ु 2 तहलके जी, हिकिड़ो शाहबंदर तहलको आहे, ॿियो जाती तहलको आहे। मूं फाइल कढा ॾिठो आहे त मुंहिंजी जेका असांजी नंबर जेका थी आहे उहो 6600 एकड़ आहे। वालरिल कश्मीर जे पनाहगीरनि खे सिंध में तरसाइण लाइ सूबे जे समूरनि DCs खे लेटर जारी थियण जो इंकशाफ। सामूंडी पट्टी जे तालकन जाती ऐं शाहबंदर में ख़ाली पियल 6000 एकड़ सरकारी ज़मीन जी रिपोर्ट सिंध सरकार हवाले। DC सजावल इस्माइल मेमन टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे इंकशाफ कयो आहे त आज़ाद कश्मीर मामलनि जी वज़ारत तरफ़ां कश्मीरी पनाहगीरनि खे तरसाइण जे हवाले सां सिंध सूदो चइनी सूबनि ॾांहुं रेफरेंस सुम्हारिया विया हुआ। सिंध सरकार रुगो सजावल न पर समूरनि ज़िलनि जे DCs खां सरकारी ज़मीनुनि जा तफ़सील तलब कया आहिनि। ज़मीन खे इस्तेमालु करण जो फ़ैसिलो लैंड यूटिलाइज़ेशन खां कंदो। सेनेट चूंडनि लाइ हुकूमती उम्मीदवारनि जा नाला साम्हूं अची विया। शिबली फराज़ ऐं फैसल वाउडा जा नाला फाइनल। सैफुल्ला नियाज़ी, बैरिस्टर अली ज़फ़र, अब्दुल हफ़ीज़ शेख, सानिया निश्तर, मोहसिन अज़ीज़ ऐं दोस्त मोहम्मद जा नाला हतमी फ़हरिस्त में शामिल। वज़ीर आज़म जी सदारत हेठि PTI पार्लियामानी बोर्ड जे इजलास में सेनेट उम्मीदवारनि जा नाला फाइनल कया विया। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी पारां ट्वीट ज़रिए तस्दीक़। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त कोशिश आहे त हिन भेरे पैसो न हले। सेनेट चूंडनि में टिकट मैरिट ते ॾींदासीं।
ख़्वाहिशमंद उम्मीदवारनि जी क़ाबिलियत ऐं पार्टी लाइ ख़िदमतुनि जो जाइज़ो वरितो वेंदो। पीपल्स पार्टी जे पार्लियामानी बोर्ड सेनेट चूंडनि लाइ पंहिंजे उम्मीदवारनि जी फ़हिरिस्त इख़्तियार करे वरिती। बिलावल भुट्टो उम्मीदवारनि जी नाला पधिरा करे छॾिया। इस्लामाबाद मां यूसुफ रज़ा गिलानी, ख़ैबर पख्तूनख्वा मां फरतुल्ला बाबर PP उम्मीदवार नामज़द, सिंध मां ॼा महताब डहर, ताज हैदर, सलीम मांडवीवाला, श्री रहमान, फारूक एच नाइक, शहादत अवान नामज़द। टेक्नोक्रेट जी सीट ते करीम ख्वाजा ऐं औरतुनि जी मख़सूस सीटुनि लाइ पलविशा ख़ान ऐं ख़ैरुनिसा मुग़ल PP जा उम्मीदवार हूंदा। पंजाब सां वास्तो रखंदड़ पलविशा ख़ान जो वोट सिंध मुंतक़िल। JUI फेब सेनेट चूंडनि लाइ ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान मां उम्मीदवारनि जा नाला फाइनल करण बाद टिकट्स जारी करे छॾियूं। KP मां मौलाना अताउर रहमान, तारिक खटक, ज़ुबैर अली, नईमा किश्वर, रंजीत सिंह खे टिकट्स जारी। बलोचिस्तान मां मौलाना अब्दुल गफूर हैदरी, खलील अहमद बुलेदी, कामरान मुर्तज़ा, आसिया नासिर, हेमनदास खे टिकट जारी कई वई। सेनेट चूंडनि में हुक्मरान जमात PTI खे टफ टाइम ॾियण लाइ PDM क़यादत में राब्ता तेज़। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ़ विच में ॿिए ॾींहुं बि फ़ोन ते राब्तो। सेनेट चूंडनि सूधो हुकूमत मुख़ालिफ़ तहरीक ते मुख़्तलिफ़ ऑप्शन्स समेत सलाह मशवरा। ज़रिए जो चवणु आहे त पीपल्स पार्टी बेइतमादी रिथ नाकाम थियण जी सूरत में इस्तीफ़ाउनि वारो ऑप्शन इस्तेमालु करण लाइ राज़ी थी वई। पीपल्स पार्टी इन हाउस तब्दीली लाइ नंबर गेम्स पूरा करण में कामयाब थी वई त PDM बेइतमादी रिथ जी हिमायत कंदी। PDM तरफ़ां इस्तीफ़ा ऐं बेइतमादी रिथ जे ऑप्शन ते सेनेट इलेक्शन बाद सलाह मशवरा करण ते इतफ़ाक़। सिंध जे इतलात खाते जो सेक्रेटरी न्याज़ अब्बासी 8 हफ़्तनि लाइ मोकल ते रवानो। ज़रियनि मूजिबि इश्तिहारनि जी अदायगी वारे मामले ते अमले सां तकरार बाद सेक्रेटरी मोकल ते रवानो थियो। सेक्रेटरी चार्ज संभालण बाद इजाज़त खां सवाइ को बि इश्तिहार जारी न करण जी हिदायत कई हुई। हिदायतुनि ते अमल न थियण करे सेक्रेटरी कमु करण खां इनकार करे छॾियो। सिंध में जाली डोमिसाइल ज़रिए मेडिकल इदारनि में दाख़िलाऊं वठंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी। सांगड़ खां पोइ नवाबशाह जे DC पंजाब सां तालुक़ रखंदड़ 4 शागिर्दनि जा डोमिसाइल रद्द करे छॾिया। DC जो चवणु आहे त महीनो अॻु शिकायत मिली त नवाबशाह में पंजाब वासी 4 शागिर्दनि जा जाली डोमिसाइल्स ठाहिया विया आहिनि। जांच दौरान तस्दीक़ बाद डोमिसाइल्स रद्द कया आहिनि। वज़ीर-ए-आज़म जे ख़ुसूसी मुआविन उस्मान डार उहिदो छॾे ॾिनो। लिखत में इस्तीफ़ा वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान हवाले। ज़रियनि जो चवणु आहे त उस्मान डार सियालकोट जे क़ौमी तक NA-75 ते नंढी चूंड विढ़ण लाइ ख़ुसूसी मुआविन वारे उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी आहे। PTI तरफ़ां खेसि नंढी चूंड विढ़ण लाइ टिकट ॾिनी वेंदी। सिंध सरकार आदमशुमारी जे उभरी नतीजनि तहत बल्दियाती चूंडूं कराइण खां हिकु भेरो ॿीहर माज़रत करे छॾी। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सरबराही में जुड़ियल कमीशन जे बल्दियाती चूंडनि बाबति इजलास दौरान सिंध हुकूमत जो तर्जुमान मुर्तज़ा वहाब पेश। इजलास में मुर्तज़ा वहाब तरफ़ां आदमशुमारी जे उभरी रिपोर्ट तहत तकमंदियुनि खे गैर क़ानूनी करार ॾिनो पियो। इलेक्शन कमीशन सेक्रेटरी IPC खे वज़ीर-ए-आज़म सां राब्तो करण जी हिदायत कंदे चयो आहे त आदमशुमारी जी हतमी रिपोर्ट 1 मार्च खां अॻु जारी कई वञे। सिंध में बल्दियाती चूंडनि वारे मामले ते ॿुधणी मार्च जे पहिरें हफ़्ते में कई वेंदी। नेपरा बिजली जे फ़ी यूनिट ते ₹1.95 बाद जी मंज़ूरी ॾेई छॾी। गुज़िरियल माली साल जे फ्यूल एडजस्टमेंट जी मद में बिजली जा अघु वधाइण वारी दरख़्वास्त मंज़ूर। बिजली अघनि में वाध वफ़ाक़ी हुकूमत जी नोटिफिकेशन सां मशरूत। नेपरा जे फ़ैसिले सां सार्फ़ीन ते 200 अरब रुपयनि जो भार पवंदो। के इलेक्ट्रिक सार्फ़ीन ते नवां अघु लागू न थींदा। अॻूणे DG ISI असद दुरानी जो बैकग्राउंड मालूम आहे। केस जो फ़ैसिलो बि लिखण वारो हुअसि, पर अफ़सोस आहे त कुझु अहिड़ा सबब आहिनि जेके ॿुधाए नथो सघां। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जज जस्टिस मोहसिन अख्तर कियानी पारां असद दुरानी ख़िलाफ़ केस ॿुधण खां इनकार। जस्टिस मोहसिन अख्तर कियानी चयो त केस चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह ॾांहुं उमाणे रहियो आहियां, जेको नई बेंच जोड़ींदो। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस सेवण में साहिल नारी सां लॼलुट जे इल्ज़ाम हेठि आयल सिविल जज इम्तियाज़ भुट्टो खे कम खां रोके छॾियो।
सिंध हाई कोर्ट के रजिस्ट्रार तरफा सिविल जज इम्तियाज़ भुट्टो के कम का रोकण वारो नोटिफिकेशन जारी। इम्तियाज़ भुट्टो के फौरी तौर सिंध हाई कोर्ट में रिपोर्ट करण जो हुक्म। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त सिविल जज के कम का रोकण वारो हुक्म अवामी मफ़ादनि में ॾिनो वियो आहे। नारी सलमा बिरोही सेवण जे सिविल जज इम्तियाज़ भुट्टो मथां लॾल जो इल्ज़ाम हयो। सिंध में साल 2019 दौरान 1300 वैक्सीनेटर्स जूं थियल भर्तियों गैर कानूनी करार। सिंध हाई कोर्ट वैक्सीनेटर्स का नए सिर इंटरव्यू वठण जो हुक्म ॾेई छॾियो। सिंध सरकार के 3 महीननि में वैक्सीनेटर्स की ट्रेनिंग लाइ इंस्टीट्यूट बि क़ाइमु करण जो हुक्म। सेहत खाते में 60% मार्क्स हासिल कंदड़ उम्मीदवारनि खे बि वैक्सीनेटर्स तौर भर्ती करण खिलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई वई हुई। मलीर में 11हें दर्जे की शागिर्दियाणी के अगवा करे इज्तिमाही ज़्यादती जो निशानो बणाइण की तस्दीक। प्राइमरी उस्ताद सलेमान राज पर इल्ज़ाम आयो आहे त जवाबदार समी ऐं फवाद साथियुनि सां गॾिजी 16 वरनि जी न्याणी के अगवा करे ज़्यादती बाद केस डिफेंस वारे इलाइक़े में बेहोशी वारी हालत में फिटो करे फरार थी विया। वाक़े जो स्टील टाउन थाणे ते 5 जवाबदारनि खिलाफ़ केस दाख़िल। दादू के सरकारी गुदामनि मां कणक जूं हज़ारे बोरियूं गायब हुजण तां 3 फूड इंस्पेक्टर्स मुअतल। खुराक खाते के सेक्रेटरी मुअतली जो ऑर्डर जारी करे छॾियो। मुअतल थियलनि में के शाह जो आशिक मक्सी, मारू जो एजाज चांडियो, चोड़ ऐं ककड़ जो फूड इंस्पेक्टर मक़सूद कुआवर शामिल। हाला भरसां गुज़िरियल गुम थियल नौजवान तशद्दुद बाद क़त्ल। संदसि टंगियल लाश मिलियो। पुलिस सिविल जज की मौजूदगी में नौजवान जो लाश अस्पताल मुंतकिल कयो। मक़तूल जी हबीबुल्ला पठान तौर सुञाणप। पुलिस जो चवणु आहे त नौजवान के तशद्दुद बाद क़त्ल कयो वियो। वाक़े जी वधीक जांच करे रहिया आहियूं। इन्हनि ग़रीब माण्हुनि सोचियो हो मारू अड़नि त वञी करे असां पंहिंजो इलाज कराईंदासीं, पंहिंजूं अखियूं असांजूं सही थी पवंदियूं। बदकिस्मती सां इन्हनि खे इहा ख़बर न हुई त को असां वेंदासीं त असांजो रहियो खुयो नूर बि चट थी वेंदो। 50-60 माण्हुनि जो ऑपरेशन करे आ, पर उन्हनि जो रंदो कंदो रंदो जेको नूर हुयो उहो बि चट करे हलिया विया। नाअहल डॉक्टरनि खे हटायो वञे। तक़रीबन 50-60% माण्हुनि जूं अखियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि, मुतासिर थी चुकियूं आहिनि। तंहिंजे करे असांजो मुतालबो आहे त नाअहल डॉक्टरनि खे हटायो वञे ऐं मुतासिर जेके माण्हू आहिनि उन्हनि जो इलाज करायो वञे। अलमियो आहे जो मुफ़्त कैम्प ते इलाज लाइ वियल ग़रीब माण्हुनि जो अॻियो नूर चढ़ती वियो। कंबर ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अखियुनि जे मुफ़्त इलाज लाइ लॻायल कैम्प जे कलूर ख़िलाफ़ शहरनि में ताव पकड़ियल। गाजी कुआवड़ ऐं लालू राइक में 50 खां वधीक मरीज़ मुफ़्त कैम्प ते इलाज सबबि ख़राब थियल अखियुनि जो इलाज कराइण लाइ परेशान। शहरियुनि जो चवणु आहे त अखियुनि जे मुफ़्त इलाज जे नाले ते ग़रीब माण्हुनि सां कलूर कयो पियो आहे। डॉक्टर्स जी नाअहली जो नोटिस वठी तिबी कैम्प जी इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो। कंबर ज़िले जी इंतज़ामिया ऐं सिहत खातो अखियुनि जे मुफ़्त इलाज वारनि कैम्प्स में ॻोठाणनि सां थियल कलूर ते ख़ामोश। पुलजी स्टेशन भरिसां सरकारी ज़मीन जी मालिकी तां ॿिनि धुरनि में झेड़े तां इलाइक़ो जंग जो मैदान बणियल। पंवर बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़े दौरान 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस एहलकार झेड़ो टारण बदिरां हथ ॿधी तमाशो ॾिसंदा रहिया। खैरपुर में म्यूनिसिपल जे 3 मुलाज़िमनि खे कुते ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। अदालत पारां ड्रग इंस्पेक्टर ऐं चीफ म्यूनिसिपल ऑफिसर ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम। म्यूनिसिपल अमलदार कुतनि खे मारण लाइ लठियूं खणी अदालत पहुची विया। सकरन में गुज़िरियल साल परनो कंदड़ औरत के कुदरत एक ही वक्त 3 ॿारनि जे औलाद सां नवाज़े छॾियो। पोरियत दिलीप कुमार जी घरवारी ऑपरेशन ज़रिए 2 न्याणियुनि ऐं 1 पुट खे जनम ॾिनो। ॿारनि जे वालिद जो चवणु आहे त संदसि न्याणियूं सेहतमंद आहिनि, जॾहिं त पुट जी हालत नासाज़ आहे। संदसि इलाज हली रहियो आहे।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन्स हवाले थियूं बुलेटिन जी शुरूआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। अवन ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।